हल्के खानापुर जो ॻोठ टिलू फतू पौड़ रांगीवासी ॻोठ जे चङनि मुड़सनि बशीर अहमद ख़ान पौड़ ऐं हाजी खुदारिनो ख़ान पौड़ पारां जेटी न्यूज़ जे सीओ सीनियर सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी जे मान में ईद मिलन दावत जो इतमाम कयो वियो। ईद मिलन दावत प्रोग्राम में सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी, सहाफ़ी ग़ुलाम यासीन जाफ़री ऐं ॿियनि जी शिरकत। लज़ीज़ तामन खाधे जी मेज़ ते मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वीचारियो वियो ऐं ईद मिलन दावत प्रोग्राम खे कैमरा जी अख में महफ़ूज़ पिणु कयो वियो। ॻोठ जे चङे मुड़ुस बशीर अहमद ख़ान पौड़ जी इलाइक़ाई वायु मंडल मुतलिक़ गुफ़्तगू ॼाण में ख़ासो इज़ाफ़ो कयो ऐं कचहरी खे 4 चंड लॻाए छॾिया।